अस्सलाम वालेकुम। तारीख़ी हवालनि मां साबित थिए थो त काठियावाड़ ते नालो काठी क़ौम तां पियल आहे, जा सिंध मां लॾी उन पासे वञी आबाद थी हुई। कैप्टन विल्बर फोर्स लिखे थो त काठी क़ौम सिंध मां लॾी कच्छ में पावर में अची वेठी, पोइ उतां सौराष्ट्र में थाणे में अची आबाद थी। काठी क़ौम बहितरीन जंगजू क़ौम जी हैसियत में मशहूरु हुई। डॉक्टर मोहम्मद इस्माइल बेग लिखे थो त काठी क़ौम पहिरियों दफ़ो 11वीं सदी ईस्वी में सिंध मां कच्छ में ऐं ॿियों दफ़ो 15वीं सदीअ में सौराष्ट्र में वञी आबाद थी। उन करे संदन नाले पुठियां सौराष्ट्र जो नालो काठियावाड़ पइजी वियो। अॻुते हली सौराष्ट्र या काठियावाड़ जो उत्तर ओलह वारो हिसो कच्छ खां आयल जाड़ेजनि जे सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी वियो। हिननि उन ई इरादे में पंहिंजूं पहाड़ूं पुख़्तियूं पई कयूं। पहिरीं जाड़ेजा चोड़ा समा जैसलमेर जे भाटियुनि सां शामिल थी विया, छो त उहे ॿई घराना ठटे वारे समा नंगर जे सरदार नरपट समय जो औलाद मां हुआ। जॾहिं चोड़ा समा सौराष्ट्र तरफ़ 9वीं सदीअ जे पोएं हिसे में लॾे विया, तॾहिं सिंध जे जाड़ेजनि सौराष्ट्र तरफ़ पंहिंजा हमला शुरू कया ऐं ॾिठवान जे ख़िलाफ़ु भरपूर हमला शुरू कयूं। अहिड़ी तरह सिंध जे जाड़ेजनि उन इलाइक़े ते कब्ज़ो कयो, उते क़ला ठाराया ऐं पंहिंजी हुकूमत जो उपाय पुख़्तो कयूं। ऐं कच्छ, मोरवे, जूनागढ़ ऐं काठियावाड़ जूं ॿियूं रियासतूं सिंध जे समा ख़ानदान जे हथ हेठि रहियूं। ऐं कनठ रियासत जा असलोका रहाकू भीला ऐं कोल हुआ। जॾहिं अरबनि सिंध ते फ़तेह कई, तॾहिं जा के राजपूत सिंध मां निकिरी विया ऐं हिन रियासत ते वञी कब्ज़ो कयूं। हिकु ॿी रवायत मूजिबि गौरेजा राव प्रतिहार मीर भोॼ जी हुकुमरानी दौरान हिन इलाइक़े खे काठिया कबीले तां काठियावाड़ नालो ॾिनो वियो। बंगाल जे अपसमड हदूला लिखत पक ॾियारी त हिते गौरेजा राव हुकूमत कई, जीअं ॿिए पासे महापालीअ पिणु। अच्छा, हीअ त हुई काठियावाड़ जी कुझु तारीख़। हाणे काठियावाड़ जे बारे में बि कुझु ॻाल्हायूं त काठियावाड़ जी अहम शहरनि मंझां राजकोट ॿेट जे मर्कज़ में आहे, जमनागढ़ कच्छ जे गुल्फ ते, भावनगर खंभात जे गुल्फ ते, सरेंद रावनगर ऐं तारीख़ी शहर वाधवान गुजरात जे मर्कज़ी शहर में, पोरबंदर ओलाए किनारे ते तारीख़ी शहर जूनागढ़ ॾाखणे हिसे ते वाक़िअ आहे। देव हिकु पेटाउ शहर अॻु भारतीय पोर्चुगीज़नि जो हिसो हो, हाणे भारतीय यूनियन दामन ऐं देव वारे इलाइक़े जो हिसो आहे, जेको काठियावाड़ जे ॾाखणे किनारे सां लाॻापियल आहे। हे लंग दुनिया जो वॾो ऐं अहम तरीन बंदरगाह आहे, जॾहिं त जमनागढ़ में तेल जी सफ़ाई वॾे पैमाने ते थींदी आहे ऐं पिणु मिसाली शहर आहे। सोमनाथ भारत में 12हें नंबर ते मज़हबी ज़ियारतगाह आहे। हिंदुनि जे लाइ ॿियनि शहरनि जी मशहूरु ऐं अहम शहर द्वारका आहे, जिते लॉर्ड कृष्णा जी इबादत कई वेंदी आहे। जैन धर्म इंडिया जे मज़हबनि मंझां हिकु मज़हब आहे, जंहिंजा सभई मंदर टकिरीअ ते अॼियल आहिनि। सीसण वारे इलाइक़े में हिकु झंगल आहे, जंहिंमें शींहं आहिनि। क़ौमी शाहराह 8B ते नंढड़ा शहर जहिड़ोक गोंदल, जतपुर, धोराजी ऐं इपलेट आहिनि। गोंदल शहनशाही रियासत रही आहे, समाज में तालीम जे लिहाज़ खां आला मयार ते पिणु हुई। धोराजी पिणु उन जो हिसो हुई। धोराजी, अपलेटा ऐं गोंदल मुआशी लिहाज़ खां पहिरियां हिक ॿिए जा हमदर्द हुआ, जेके बाद में हिक ॿिए जा मुखालिफ़ थी पिया। पिणु गुजरात जी सियासी अंगण में उन्हनि खे निशानो बणायो वियो। धोराजीअ जी तालीम जे लिहाज़ खां हैसियत मञियल रही आहे, जेकॾहिं केतिरनि इलाइक़नि खां शागिर्दनि खे पाण ॾांहुं मुतवजह कंदी आहे त बोर्ड जे 10हीं ऐं 12हें क्लास जो इम्तिहान ॾियणु अचनि। जतपुर शहर भादर नदीअ जे किनारे सां आहे। शहर में पिणु मर्कज़ी रंगनि जी इंडस्ट्री आहे, जंहिंमें सक़ाफ़ती हिंदुस्तानी साड़ियूं ठाहियूं वञनि थियूं। हिन इलाइक़े में प्लास्टिक जा कारखाना पिणु हुआ, पर वक़्तु ऐं हालतनि जे लिहाज़ खां उहे पंहिंजो ओज विञाए चुका आहिनि। हिकु नंढिड़ो शहर अमारवाली, जेको अमरेली नाले पुठियां 500 साल गुज़ो आहे, इहो मज़हबी अॻुवाननि ऐं गिरोहनि खे जनमु ॾियण करे मशहूरु पिणु आहे। उन जो ॿियों ज़िलो गुजरात बम्बईअ खां अलॻि कयो वियो, जंहिंखे पहिरीं वॾो वज़ीर CM गुजरात जो मिलियो। त उमेद आहे त हीउ वीडियो अव्हां सॼे ॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।